पंहिंजी रिवायतनि ऐं रीतनि ऐं रस्मनि जे हवाले सां जग मशहूर रही आहे। थर में अॼु बि पटको ॿधण जो रवाज रोज ते आहे। थर जा माण्हू पटको वॾे शौक़ सां पिणु ॿधंदा आहिनि। पटको अक्सर करे शादी या ईद या दिवाली या होली या ख़ुशियुनि जे त्योहार में पटको ॿधियो वेंदो आहे। ऐं पटको अक्सर करे थर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पटको जेको थर जा माण्हू ॻोठनि में पटको ॿधल हूंदो आहे। ऐं पटके जा क़िस्म हूंदा आहिनि। हिकु पटको बोशकी ऐं अजरक जो पटको बि हूंदो आहे ऐं हिकु रंगीन पटको हूंदो आहे जंहिंखे फींटो बि चयो वेंदो आहे। ऐं उहो पटको अक्सर करे हिंदुनि में ज़ातियूं सोढा ऐं राजपूत ऐं वॾे शौक़ सां पिणु पाईंदा आहिनि। ऐं पटके जो ज़िक्र शाइरनि बि किथे हीअं चयो आहे त पटको तुंहिंजो सोरहां वाल आहे। असांखे सिंध त ॾाढो नाज़ुबा सिंधियुनि जो पटको सोरहां वाल आहे। सिंधियुनि जो पटको सोरहां वाल आहे। ओही आहे सिंध समूह